नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तवां जी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन तव्हांखे पसंद ईंदी सो ही आहे त अज रमज़ानुल मुबारक जे मुतालिक़ ऐं रोज़े जे मुतालिक़ तव्हां जी खिदमत में कुछ सवालात ऐं उन्हनि जा जवाबात अर्ज़ कंदुसि। तो प्यारा दोस्तों, रमज़ानुल मुबारक जो महीनो बरकतन ऐं रहमतन वारो महीनो आहे। यकीनन ही महीनो अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तव्हांखे तक़वा ऐं परहेज़गारी जे लाइ अता फ़रमायो आहे। त रोज़े जे मुतालिक़ कुछ अहम मालूमाती सुवाल आहिनि जेके तव्हां जी खिदमत में अर्ज़ कंदुसि ऐं उन्हनि जा जवाबात तव्हां जी खिदमत में अर्ज़ कंदुसि। यकीनन रोज़े जी ॼाण रखण ऐं उन जा जेके अहम उन जूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खां असां तव्हां सभु वाक़िफ़ हुजूं ताजो असांजो रोज़ो मुकमल थिए ऐं उन में असांखे उहे बरकतूं ऐं रहमतूं नसीब थियनि। त प्यारा दोस्तों, इहे सुवालात तव्हां जी खिदमत में अर्ज़ कंदुसि ऐं उन्हनि जा जवाबात अर्ज़ कंदुसि सो ही आहिनि। पहिरें नंबर ते सुवाल आहे त छा रोज़े जी हालत में फ़िल्मूं या ड्रामा या गाना वग़ैरह ॿुधी सघिजनि था या न? फ़िल्मूं ड्रामा ॾिसणु कीअं आहे, दुरुस्त आहे या न? इन सां रोज़ो टुटे थो या न? रोज़े ते को असरु या फ़र्क़ु पइजे थो या न? त प्यारा दोस्तों, इन जो जवाबु आहे त रोज़े में फ़िल्मूं ड्रामा ॾिसण सां रोज़ो टुटे नथो, बल्कि इन सां रोज़े में जेका आहे सो रोज़े जी नूरानियत ख़तमु थी वञे थी ऐं इन्हनि कमनि जी रोज़े में बिल्कुलु सख़्ती सां मना आहे, मकरूह आहे ऐं सख़्तु गुनाह आहे। जेकॾहिं असां तव्हां रोज़े जी हालत में फ़िल्मूं या ड्रामा ॾिसंदासीं या गाना ॿुधंदासीं त रोज़ो टुटंदो न, बल्कि जेका रोज़े जी नूरानियत आहे उहा ख़तमु थी वेंदी। त प्यारा दोस्तों, रोज़े में ईअं करणु न घुरिजे, सख़्तु गुनाह आहे ऐं मना बि आहे। त प्यारा दोस्तों, जेके रोज़ा अल्लाह पाक असां तव्हां सभिनी जे मथां फ़र्ज़ु फ़रमाया आहिनि, उन्हनि जो मक़सदु ऐं मतिलबु सिर्फ़ु इहो न आहे त असां बुख ऐं उञ में ॾींहुं गुज़ारियूं या बुख जी हालत में या उञ जी हालत में वक़्तु पंहिंजो गुज़ारे छॾियूं, न, बल्कि रोज़ा फ़र्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे त परहेज़गारी ऐं तक़वा हासिलु थिए। जेकॾहिं असां रोज़े जी हालत में गाना या फ़िल्मूं या ड्रामा ॾिठा त इन सां असांखे तक़वा हासिलु न थींदी, पोइ इन रोज़े जो को मक़सदु या मतिलबु न आहे। त असां जेतिरो थी सघे रोज़े जी हालत में पंहिंजे अखियुनि खे, पंहिंजे कननि खे, पंहिंजी ज़बान खे उन्हनि ॻाल्हियुनि खां बचायूं ऐं जिन सां असां जेको सो गुनाहनि जी तरफ़ वञूं। त गुनाहनि खां पंहिंजो पाण खे बचाईंदासीं त यकीनन तक़वा ऐं परहेज़गारी हासिलु थींदी, त रोज़े जो मक़सदु असां तव्हांखे नसीब थी वेंदो, हासिलु थी वेंदो। त रोज़े जो मक़सदु बि इहो आहे त रोज़ो तक़वा ऐं परहेज़गारी जे लाइ फ़र्ज़ु कयो वियो आहे। रोज़नि जो मक़सदु इहो आहे त असां तव्हांखे तक़वा ऐं परहेज़गारी हासिलु थिए। प्यारा दोस्तों, ॿियो सुवालु आहे त छा रोज़े जी हालत में एहतिलाम थियण सां रोज़ो टुटे थो या न? त प्यारा दोस्तों, इन जो जवाबु आहे त जेकॾहिं रोज़े जी हालत में रोज़ेदार खे एहतिलाम पइजी वियो त इन सां रोज़ो टुटंदो न, पर जेकॾहिं रोज़ेदार ख़ुदि पंहिंजो पाण ते फ़र्ज़ु गुस्ल जेको आहे सो फ़र्ज़ु करे थो, भई अहिड़ो कमु करे थो जंहिंसां उन ते गुस्ल फ़र्ज़ु थी वञे थो, त इन हालत में रोज़ो टुटी वेंदो। बाक़ी ख़ुदि ब ख़ुदि जेको एहतिलाम थियो त इन सां रोज़े ते को बि असरु नथो थिए, न ई इन सां को रोज़ो टुटे थो। ऐं सुवाल नंबर 3 आहे त रोज़े जी हालत में तेल लॻाइणु या ज़ेरे नाफ़ वार कटणु कीअं आहे, दुरुस्त आहे या न? इन जो जवाबु आहे त प्यारा दोस्तों, रोज़े जी हालत में तेल बि लॻाए सघिजे थो, इन सां रोज़ो टुटे नथो। ऐं ज़ेरे नाफ़ जेके वार आहिनि उहे बि सफ़ाई उन्हनि जी बि करे सघिजे थी, इन सां बि रोज़ो टुटे नथो या को बि रोज़े ते असरु या फ़र्क़ु नथो थिए, इन जी बि इजाज़त आहे। ऐं सुवाल नंबर 4 आहे त रोज़े जी हालत में लिपस्टिक लॻाइणु कीअं आहे, इन सां रोज़ो टुटे थो या न? त प्यारा दोस्तों, इन जो जवाबु आहे त रोज़े जी हालत में लिपस्टिक लॻाए सघिजे थी, इन सां रोज़ो टुटे नथो। पर जेकॾहिं लिपस्टिक लॻाई ऐं जेकॾहिं ज़बान चपनि ते घुमाइण जी, फेराइण जी आदत आहे, जेकॾहिं ज़बान खे चपनि ते घुमायो, फेरायो, त चपनि ते जेका लिपस्टिक लॻियल आहे जेकॾहिं उन्हनि जा ज़रात अंदरि हलिया विया त इन सां रोज़ो टुटी वेंदो। पर जेकॾहिं ज़बान चपनि ते घुमाइण जी या फेराइण जी आदत न आहे त रोज़ो टुटंदो न। जेकॾहिं ज़बान खे चपनि ते घुमायो या फेरायो या चपनि ते ज़बान लॻी वई, पोइ इन जे ज़रिए जेके उन लिपस्टिक जा ज़रात अंदरि हलिया विया त इन सां रोज़ो टुटी वेंदो। त प्यारा दोस्तों, असांखे उन्हनि ॻाल्हियुनि खां परहेज़ करणु घुरिजे जेके असांजी रोज़े जी नूरानियत या रोज़े में असांजी जेके तक़वा ऐं परहेज़गारी में रुकावट बणिजनि ऐं असां तव्हां जेके उन्हनि ॻाल्हियुनि खे ज़हन में रखूं जेके रोज़े खे मकरूह कनि या रोज़े में असांखे
तकवा खां परे कनि या परहेज़गारी खां परे कनि। त प्यारा दोस्तो, अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे हिन माह मुबारक में पंहिंजी इबादत जो शौक़ ऐं जज़्बो अता फ़रमाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे हिन माह मुबारक जो बरकतूं अता फ़रमाए ऐं रमज़ान अल मुबारक जो क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। प्यारा दोस्तो, यकीनन ही उहो मुबारक महीनो आहे जेको क़िस्मत सां असां तव्हांखे नसीब थींदो आहे। हज़रत सैयदना अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फ़रमान मुबारक आहे। पाण फ़रमाइनि था त जेकॾहिं अल्लाह पाक उम्मत मुहम्मदी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे अज़ाब करणु मक़सूद करे हा, यानी इन्हनि ते जेकॾहिं अज़ाब करे हा त इन्हनि खे ॿ शयूं अता न फ़रमाए हा। हिकिड़ो रमज़ान जो महीनो, ॿी सूरह इख़लास यानी कुल हो अल्लाहु अहद। त प्यारा दोस्तो, इन मां मालूम थियो त अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे जेकॾहिं रमज़ान अता फ़रमायो आहे त यकीनन रमज़ान जे सदिक़े अल्लाह पाक असां तव्हांजी बख़्शिश मग़फ़िरत फ़रमाईंदो। ऐं रमज़ान उहो मुबारक महीनो आहे जेको घर वेठे अची करे असां तव्हां सभिनी खे रहमतनि ऐं बरकतनि सां मालामाल फ़रमाए थो। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। प्यारा दोस्तो, ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।